सुबहानल्लाह सुबहानल्लाह जिसने हमारे दिलों को जिला सुबहानल्लाह सुबहानल्लाह रबीउल अव्वल मिलाद मुबारक जो महीनों में असां जो नबी हुआ जेके अल्लाह ताला दुनिया में आखिरी नबी बनाए मोकिलियो असां जो नबी अल्लाह जो आखिरी नबी हुजूर खां बाद में को नबी कोन्हे जेको दावा कंदो ये मिर्जा गुलाम मोहम्मद कादियानी दावा कई ये तो मुसलमा कज़्ज़ाब भी दावा कई हुई लेकिन उन वक्त खां वठी अॼु ताईं उम्मत उन्हनि खे क़बूल कोन कयो जो तो कुरान फरमायो वला कि रसूल अल्लाह व खातमन नबीयीन मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आखिरी नबी हुजूर खुद फरमायो त मुझे वजन खां बाद में 3 कूड़ा ईंदा हर कूड़ो माण्हू जे अॻियां या दावा कंदो त मां नबी मां नबी मां नबी हुजूर फरमायो ए दज्जाल हूंदा कज़्ज़ाब हूंदा कूड़ा हूंदा मुंहिंजा उम्मतियो ॿुधी छॾियो अला व अना खातमुन नबीयीन ला नबी अबादी अल्लाह जो आखिरी नबी मुखां बाद में को भी नबी को नहीं दो मुसलमा कज़्ज़ाब दावा कही कूड़ी हजरत अबू बकर सिद्दीक साईं जे खिलाफ जो ज़मानो हो सहाबा उनके जहन्नम में पहुंचायो असवद व अंसी दावा कया मुजादा एड़े तरीके से जन दावा दुनिया में कयो मुसलमानन जी एक ही फतवा उन जे ला हुई त ये मुर्तद आहिन ये काफिर आहिन ऐ जेको भी न जो पेरोकार सहुलतकार कार उन के बदन वारो जे मिर्जा गुलाम मोहम्मद कादियानी पंहिंजे वेझे दौर में थी गुजरियो उन भी इन बर्रे सगीर जे अंदर नबूवत जी पूरी दावा कई मिर्जा गुलाम मोहम्मद कादियानी उन जा पेरोकार उन के मञण वारा चाहे अहमदी ग्रुप वारा हुजन चाहे लाहौरी ग्रुप वारा हुजन कुरान सुन्नत जे रोशनी में मुर्तद हल इस्लाम जे दायरे का खारिज आहिन काफिर हल इस्लाम जो न सा को वास्तो कोने को पर जॾहिं न पाकिस्तान ठहियो मुसलमान हिननि खे हुअं ई मुर्तद चवंदा रहिया क़ुरान सुन्नत जी रोशनी में तॾहिं पाकिस्तान कोन ठहियो जॾहिं हुन दावा कई पर जॾहिं पाकिस्तान ठहियो पाकिस्तान जी असेंबली मार्ज़ वजूद में आई त पोइ सन 1974 जे अंदर पाकिस्तान जे अंदर असेंबली में उन वक्त में उलमाए अहले सुन्नत या करारदाद पेश कई ही त ही जेके कादियानी आहिन ही जेके मिर्ज़ाई आहिन इन्हनि हुजूर जे ख़त्मे नबूवत जी शान में लिकब लगाइण जी कोशिश कई आहे लिहाज़ा हे मुर्तद काफिर आहिन पाकिस्तान जी असेंबली हिन खे काफिर ऐं मुर्तद डिक्लेयर करे मुर्तद काफिर त हुआ ई हुआ पर आईनी तौर कानूनी तौर 1974 में या सितंबर जी जेका 7 तारीख़ अचे थी पाकिस्तान जी असेंबली हिननि खे मुर्तद करार ॾिनो हिननि खे काफिर करार ॾिनो हुआ ई काफिर हुया हुआ ई मुर्तद हा पर हाणे आईनी ऐं कानूनी तौर ते भी कादियानी मुर्तद हल काफिर हल असां जो ईमान आ त असां जो नबी अल्लाह जो आखिरी असां जो नबी आ हयात जंहिंजो अक़ीदो आहे वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह असां जो नबी आ हयातुन नबी माना ज़िंदा नबी आ हुजूर ज़िंदा नबी आ त क़यामत ताईं नबूवत मदीने वारे जी हिन दुनिया के कंहिं बि कूड़े ठग जेके कादियानी जहिड़ा आया कंहिं जे बेड़े जी ज़रूरत ई कान्हे का छो त क़यामत जे सिज उभरण ताईं नबूवत रिसालत मदीने वारे जी हुजूर तो जिंदा आहे तो सुभान अल्लाह वरी आवाज़ आहे सुभान अल्लाह हुजूर तो जिंदा आहे ही आहे कोन में शक कोन्हे हुजूर जी वार मुबारक जेके न वार मुबारक
और ये गाल बुधाया तो हुजूर जा वार मुबारक विसंदा तुझे असांजे वारन में हयाती काने तुझे असांजे वारन में जिंदगी काने जुदा थियो खत्म मदीने वाले जो वार मुबारक जेके मुस्तफा जे जिस्म का बाहर जुदा थियन न भली घणी किथे बजन 14 सदियों गुजरी अज भी जिथे हुंदा खुदा उनन में जिंदगी रखी हेलो 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 कर दो हलो माना ने मस्जिद का बाहर निकलो हलो सुभान अल्लाह के मुखा में जाके नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे गौसिया ताजदार खत्म नबुव्वत मदनी जी आमद मक्की जी आमद हाशमी जी आमद मरहबा या रसूल अल्लाह मरहबा बदरे सगीर में एकड़ो बुजुर्ग गुजरियो आ शाह वलीउल्लाह मुहद्दिस सिद्दीक भली गैर मुक़ल्लिद हुजन अल हदीसी हुजन देवबंदी हुजन वहाबी हुजन सभई उनके मञता शाह वलीउल्लाह सुभान अल्लाह शाह वलीउल्लाह अनफासल आरिफीन में लिखियो आ त मुंहिंजो वालिद शाह अब्दुल रहीम बीमार हो उन बीमारी में खट ते सो पियो आ मुंहिंजो वालिद उनखे थोड़ी निंड जी ओझड़ा की अची वई हजरत शेख अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह उन हल्की निंड जे ओझड़ाकी में उन वटि आयो शाह अब्दुल रहीम तुंहिंजे खट जा पेर हिन पासे ॾे मदीने वारा अन करीब तशरीफ थी अचण वारा खट जा पेर मटाए हुजूर चंदा जो सुभान अल्लाह आला हजरत ने चयो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह चश्मे आलम से छुप जाने वाले शाह अब्दुल रहीम जी अख खुली जे पेरां दी हिन पेर हिन पासे दे माण्हू वेठा उनखे चेहरे कयो उन खां बाद में शाह अब्दुल रहीम शाह वलीउल्लाह जे तो मुंहिंजे वालिद खे निंड थी अची वञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ अची आया नबी करीम अलैहि सलाम के भाकुर में वरतो साईं फरमायो पुत्र अब्दुल रहीम घबराए न बीमारी मां तू चाक थी वेंदे सेहतमंद थी वेंदे जदों हुजूर जी सुहारी मुबारक मुंहिंजे हिन मथे जे मथां हुई मुंहिंजो अखियूं मुंहिंजो मुंहुं हुजूर जे सीने सां लॻल हुयो नबी करीम अलैहि सलाम जे सीने सां मुंहुं लॻण खां बाद में ज़ारो क़तार रोअण शुरू कयो मुंहिंजे रोअण जे करे मदीने वारे जो पहिराण मुबारक साईं जो जुबो मुबारक मां कमीज़ मुबारक आली थी वई मूंखे दिल में ख़्याल हुयो त दिल चाहींदी हुई त कॾहिं अहिड़ो वक़्तु अची वञे जो हुजूर जा वार मुबारक मूंखे मिली पवनि चए थो मां उन टाइम ते दिल में मूंखे इरादो थियो पर मां अर्ज़ु कोन करे सघियो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम खे ख़बर पइजी वई छो त अल्लाह जो हबीब अल्लाह जे अता सां ग़ैब ॼाणंदो आहे हुजूर माण्हू जे सीने जे राज़नि खे बि अल्लाह जे अता सां ॼाणंदा शाह अब्दुल रहीम चवे थो हुजूर
मुझे सीने जे गाल का वाकुर थी वया नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे सुहारी मुबारक ते हथ फेरियो हथ फेरे बवार मुबारक मुखे ॾिनो पाण फरमायो शाब्द रहीम ये बवार मुबारक असां तोखे ॾियूंदा उन खां बाद में नबी करीम अलैहिस्सलाम तशरीफ़ वठी वया जदों मां सुजाग थियो आहियां पत्नी मां घुराई हेॾे होॾे ॾिसां पियो त वार मुबारक किथे आहिनि वो तो ख्वाब वाले सुजागीअ जे अंदरि ॾिसां त वार मुबारक आहिनि या न पर वार मुबारक मूंखे हथ कोन आया वरी मां अखियुनि पंहिंजनि खे बंदि करे हुज़ूर जे तरफ़ मुतवजो थियुसि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो अब्दुर रहीम घबराइण जी ज़रूरत कान्हे तोखे असां वार मुबारक ॾिना उहे वार मुबारक तुंहिंजे बिस्तरे ते तुंहिंजे विहाणे जे हेठां पिया अथई मरहबा या रसूल अल्लाह गाने समझेव न सुभान अल्लाह वलिया मां जो ये उठा ये जो विहाणो परे कंदा वार मुबारक पिया सुभान अल्लाह गादे विया मर्ज़ गादे वयूं तकलीफ़ूं मर्द विया तकलीफ़ूं वयूं बीमारीअ खां शाह अब्दुल रहीम शाह वलीउल्लाह जो वालिद ठीक ठाक चङो भलो थी तो वार मुबारक ॿई मूं वटि हूंदा पर उन जा टे अजीब कमाल मूं वटि ज़ाहिर थींदा सभ खां पहिरीं ॻाल्हि त वार मुबारक ॿई मिलियल आहे वार मुबारक ये मिलियल आहे पोइ जॾहिं मजमो थींदो इज्तिमा थींदो हो मजमो कठे थींदो हो दुरूद सलाम पढ़ंदासूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जदों दुरूद सलाम पढ़ंदासूं त उहे ॿई मिलियल वार हिक ॿिए खां जुदा बि थी वेंदा त ईअं उभा थी बीही रहंदा वार मुबारक ईअं गॾु ऐं जीअं माण्हू सुतो पियो हुजे हीअं प्यार जॾहिं न दुरूद सलाम शुरू थींदो हो मजमो कठे थींदो हो हुज़ूर जा आशिक़ ईंदा हुआ वारनि मुबारकनि जी ज़ियारत करण जे लाइ दुरूद सलाम थिए शुरू त वार मुबारक अलॻि थी सदा थी हिकिड़ो कमाल इहो हिकिड़ा टे माण्हू आया उन्हनि हिन ॻाल्हि जो इनकार कयो जो न बाबा हुज़ूर जा वार मुबारक आहिनि ई कोन चादर ई वरी हणे थो हुज़ूर जा वार मुबारक कोन्हनि शाह अब्दुल रहीम शाह वलीउल्लाह फरमायो तो मुंहिंजे वालिद शाह अब्दुल रहीम फरमायो बाबा असांजे नबीअ जो शान हो मदीने वारा जॾहिं हलंदा त ककर रसूलुल्लाह जे मथां शाम करे हलंदा हुज़ूर जॾहिं 12 सालनि जा ऐं पाण शाम विया पे काफ़िला तिजारत में जॾहिं बुहैर राहब जे मुजादा इबादत गाह वटि पहुता हा पंहिंजी इबादत गाह खां ॿाहिरि जो निकितो ॾिठे त माशाअल्लाह मके वारनि जो काफ़िलो अचे थो हिकिड़ो वण आहे उन वण जे हेठां माण्हू भॼंदा आया सभु को शाम जी तलाश करे उन वण जे हेठां वञी वेठो पर हिकिड़ो नौजवान आहे 12 सालनि जो उहो ईअं आयो जो सही ॾिठई त जाइ कोन्हे उस में जो बीठो त वण जो सॼो पाछो उनजे मथां गॾु मके वारनि खे उन खीकारियो बि कोन भले कार बि कान चई पाण खे सम्झंदो ईसाइयुनि जो वॾो आलिम हली आयो चए मके वारो किथां मके मां आया न चयो काॾे था वञो शाम चयो अचो मुंहिंजी दावत खाओ दावत जो टाइम थियो सभई आया हुज़ूर कोन विया पाण फरमायो पंहिंजे चाचे अबू तालिब खे ज़रूरत कान्हे मां नथो वञा तव्हां खाई अचो बोएर रात दर ते वेही रहियो तो जेके मां ॾिठो पे जंहिंजे मथां वण शाम करे वियो
उनके साम्हूं पंहिंजी गुज़रनि था ॾिसण चुप करे गुज़रंदा विया वो जवान नज़र ही कोन आयो चे बाबा ॾिसो काफ़िले जो कम मता को रहियो हुजे जो केर बि कोन रहियो आहे सभु अची विया दिल में जी सभु किथे आया जंहिंजो कमाल मूं ॾिठो उहो त आयो ई कोन्हे साईं जी उम्र मुबारक हुई 12 साल बिल्कुल पाण 12 साल जो मेरे समझो था जी न बाबा काफ़िले जो कमा वरी भी ॾिसो अबू तालिब चवण लॻो हाओ मुंहिंजो हिकिड़ो जवान आहे उहो पोइ असांजो रहिजी वियो उनखे ज़रूरत खाइण जी कान्हे जो हुजे न हुजे अचे त सही न किथों परे खां बैतुल्लाह जा पाणी सिरी आया आहियो मूंखे दिलि में हसरत रहिजी वई त सभु आया पर हिकिड़ो कोन आयो खाए न खाए वठी त अचो ज़ाहिर में इहा ॻाल्हि पियो करे असुल में त हुनखे अंदरि ई त हुन सां मुलाक़ात कयो हुज़ूर के अबू तालिब वठी आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुहैरा राहबू थी मिलियो माण्हू में जी माण्हू पंहिंजे कारंदनि खे चई ताम लॻायो दुसुफरा लॻी विया दस्तरखान लॻी विया मानियूं शुरू थी वियूं मानी खाइण खां बाद में बुहैरा राहबू हुज़ूर सां कलाम करणु शुरू कयो नबी करीम अलैहि सलाम खे अर्ज़ु करे थो साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां निंड कीअं कंदा आहियो हुज़ूर फरमायो तनाम ऐना या वला यनाम क़ल्बी मुझे अखुन खे त निंड हूंदी आहे पर दिल मुंहिंजी हमेशा सुजाग हूंदी आहे तॾहिं नबीअ जी निंड नबीअ जी वुज़ू खे टोड़ी ॾींदा असां सुम्हूं निंड आई वुज़ू वयो पर नबी जे लाइ ईअं कोन्हे नबी भली कलाक सुम्हे हुज़ूर 2 कलाक सुम्हनि 5 कलाक सुम्ही मथे उथनि वुज़ू हुज़ूर जो टुटंदो कोन हो वुज़ू हुज़ूर जो बरक़रार अन्या बि मुला चवंदा त नबी असां जहिड़ो इंसान हो अरे तोखे 1 मिंट जी निंड अची वञे त तुवारो वुज़ू वयो हुज़ूर भरी कलाक आराम फरमाइनि पर पोइ बि हुज़ूर जो वुज़ू ख़तमु कोन तू रीगता है फर्श पर उनकी गुजर है अर्श पर तू रीगता है फर्श पर उनकी गुजर है अर्श पर खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर साईं अमां जे अख मुबारक में सन्ना लीका नज़र था अचनि ये सुजागे ये ओजागे जे करानिया हमेशा हूंदा हुज़ूर फरमायो ओजागे जे करे न ये जेके सन्ना ॻाढ़ा तोखे लीका मुंहिंजे अखियुनि में नज़र था अचनि ये हमेशा हूंदा छो त इहे लीका सन्ना अखियुनि मुबारक जे अंदरि हुज़ूर जे हुस्न ऐं जमाल जो दलील हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ करे तो क़िबला आखिरी मुंहिंजो अर्ज़ इहो आहे ओ इन पुठीअ तव्हांजे करे कमीस खे हटायो त मां कुझु ॾिसण थो चाहियां जॾहिं हुज़ूर कमीस खे हटायो त हुज़ूर जे ॿिन्ही फणनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर लॻल हुई जंहिंते लिखियलु हो मुहम्मदुर रसूलुल्लाह या मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि ख़त्म नबूवत जी मोहर हुज़ूर जे ॿिन्ही फणनि जे विच ते केरे जो ध्यानु थींदो आहे एतिरो गोश्त ॿाहिरि निकितल उन जे मथां ख़त्म नबूवत जी मोहर लॻल हुई उनजो बि दीदार कयो जे मके वारा ॿुधायो हिन जो वालिद केरु आहे अबू तालिब अॻिते आयो जे मां हिन जो पीउ आहियां जे तूं आहे पीउ जिहाओ जे ईअं त थी कोन थो सघे जे चओ जे अॻियनि किताबनि में लिखियो पियो आहे त हीउ जवान जॾहिं दुनिया जे तख़्ते ते ईंदो त हिन जे ॼमण खां पहिरियां हिन जो वालिद विसाल करे चुको हूंदो तूं तो चवे त जो मां पीउ
वया पर अॻियां किताब ॿुधाइनि था त हिन जो वालिद त विसाल करे वियो हूंदो अबू तालिब चवण लॻो जे हाओ जे वाकई हिन जो वालिद हज़रत अब्दुल्ला हो उन जो विसाल मुबारक थियो जॾहिं हुज़ूर अञा पंहिंजे अम्मा जे पेट मुबारक में हुआ ॻाल्हि तुंहिंजी सही आहे मां चाचो आहियां पर चाचो बि पीउ जे जाइ ते हूंदो आहे तॾहिं मां चयो त मां हुन जो पीउ आहियां चवण लॻो त मके वारा ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां थो त जेको अल्लाह जो आख़िरी नबी अचण वारो आहे सो इहो अथव जहान जे लाइ जंहिंखे ख़ुदा रहमत बणाए मोकिलियो सो ही अथव सभिनी जहान जो सरदार ही अथव मां अॼु खां पहिरियां तव्हांखे कॾहिं बि खीकार बि कान कई पर जो दावत खाराई मां मूं ॾिठो परे खां तव्हांजो काफ़िलो पे आयो जॾहिं सिज जी उस मथां हुई मूं पे ॾिठो त काफ़िले जे मथां हिकिड़ो ककर आयो जेको हिन जवान जे मथां छांव कयो पिया उन खां बाद में वणंदे हेठां तव्हां अचे वेठा सभई तव्हां छांव में वञी वेठा ही जवान उस ते बीठो रहियो त वण जी छांव सॼी हिन जे मथां हली वई अॻियनि किताबनि जो ॼाणू आहियां पढ़ियो वेठो आहियां निशानियूं ॾिठमि मूं चयो हिन जवान में कमाल आहे तॾहिं तव्हांखे दावत बि खारायमि हिन सां मां कलाम बि कयो ख़त्म नबूवत जी ज़ियारत बि कई आहे तव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह जो आख़िरी नबी इहो अथव रहमतल लिल आलमीन इहो आहे सय्यदुल आलमीन इहो आहे जंहिंजे करे अल्लाह काइनात खे बनायो आहे सो इहो जवान के वापस वठी अॻिते न वञा छो त अञा यहूदी वेठा वॾा दुश्मन आहिनि ऐं उहे सम्झंदा त आख़िरी नबी असां मां ईंदो पर तव्हां मके वारनि मां आयो उहे निशानियूं पढ़ी ॾिसी ऐं हिनखे नुक़सानु न पहुचाइनि तंहिंजे करे मुंहिंजी सलाह इहा आहे त हिनखे वापसि वठी वञो दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हुज़ूर जे मथां ककर छांव करे हलंदा शाह अब्दुल रहीम चयो त टे हिकिड़ा इनकारी आया मूं चयो मां त बाबा साईं जे मथां छांव ककर कंदा मुंहिंजो ईमान पको आहे वारनि मुबारकनि खे ॿाहिरि खणी वञो तव्हांखे ख़बर पवंदी ककर अॼु बि था टही विया ॿाहिरि जॾहिं हुज़ूर जा वार मुबारक ॿाहिरि कढिया विया आंदा विया आरांदा परदोज़ा परे कयो वियो जॾहिं वारनि मुबारकनि खे ज़ाहिर कयो वियो आसमान ते हिकिड़ी ककरी ज़ाहिर थी जेका वारनि मुबारकनि जे मथां अचे बीठी सुभान अल्लाह जैसा पंहिंजे गुनाहगारनि अखियुनि सां ॾिसी आया तूं सखर सुभान अल्लाह हिकिड़ो तौबा करे वियो ॿियनि चयो इत्तिफ़ाक़ थी वेंदो आहे सुभान अल्लाह शाब्द रही चयो वरी खणी वञो अंदरि खणी आया ककरी गायब वरी ॿाहिरि खणी आया वरी मथां टकरी ककर जी ज़ाहिर थी जंहिं हुज़ूर जे वारनि मुबारकनि जे मथां शाम अचे कई ॿियो बि तौबा ताइब थी वियो पर टियों जेको हुन जो भला अञा बि इत्तिफ़ाक़ थी सघे थो शाब्द रही फरमायो त मुंहिंजो ईमान पको आहे वरी खणी वञो वार मुबारक अंदर अचनि ककर हटी वञे वार मुबारक ॿाहिरि अचनि त ककर मथां टई ताइब थी विया उन्हनि खे पक थी वई त ही जेके वार मुबारक शाब्द रहीम वटि आहिनि बराबरि अल्लाह जे आख़िरी नबीअ जा ई आहिनि शाब्द रहीम चवंदो कमाल इहो इहे ऐं टियों कमाल इहो हिकिड़े मौक़े ते मां वारनि मुबारकनि जी ज़ियारत जे लाइ माण्हुनि खे गॾु कयो मजमो जे कठे थियो जंहिंजे पेतीअ में रखियल हो गिलाफ हो पर्दो हो वरी पेतीअ में रखी तालो ॾेई छॾींदो हुयुसि चए थो मां चाबियूं हणा माण्हू वेठा दुरूद सलाम पढ़ण पर चाबी लॻी कोन तालो खुले ई कोन हालांकि तालो बि उहो चाबी बि उन ई ताले जी उहा ई हुई मां चाबी लॻाइण ते तालो न खुलण ते घणी मूं कोशिश कई उन खां पोइ मूं तवजो कयो त कहिड़ी ॻाल्हि आहे जो तालो नथो खुले मूंखे दिलि में थियो त हिते मजरे जे अंदरि हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको जनाबत जो गुस्ल हुन जे मथां फर्ज़ आहे माना घर ॾे वियो त गुस्ल करे कोन आयो पर जे हालत में आहे
तेजे करे तालो कोनो तो खुले शाद रे फरमायो बाबा बाहर निकरो वन्यो गुस्ल करे जो पाकाई करे जो तालो को खुलंदो सुभान अल्लाह तेजे करे जेके हुई जेके जनाबत जी हालत हुई गुस्ल करे आयो पाकाई करे पो आयो दुरूद सलाम शुरू कयो सो ताले के मुंह चाबी लगाई तालो भी खुलियो दुरूद सलाम शुरू थियो खिलाफ बेहत्या मुस्तफा दे वारन मुबारक जो सदनी के दीदार सुभान टे मां हुजूर दे वारन मुबारक जा कमाल ठा जो जेकर जुनबी जेकर हालत में अचे त तालो को न खुले वो टे जेके इनकारी आया हा उन जे करे उन जने इम्तिहान वरतो तो हुजूर जे वारन मुबारक दे मथा ककर अची ज़ाहिर थियो ऐं हेदा वरी वात वार मुबारक हुंदा हा गड पर जने दुरूद सलाम पढ़बो हो तो ही अलग थीदा जुदा थीदा ऐं जे सुतल माण्हू हुजे वो हेठ हूंदा पर जने माण्हू ज़ियारत जे लाइ अचनि दुरूद सलाम कंदे ॿई खड़ा थी सुभान शावली अल्लाह ये गाल लिखी है अनफासल आरफीन जे अंदर लिखे पंहिंजे वालिद शाह अब्दुल रहीम जी ए उहे माण्हू आहिनि जेके सभई मञनि वाबी देवबंदी असां बि चवंदा बाबा नेक भलारा हा हू बि उन्हनि खे मञण वारा आहिनि हुजूर त ज़िंदा नबी आहे पर हुजूर जी तरफ़ मंसूब उहे जेके वार मुबारक हुजूर जा ई हा उन्हनि वारनि मुबारकनि में बि अहिड़ी ज़िंदगी मुबारक हुई जो दीदार करण वारा दुरूद सलाम पढ़ंदा वार मुबारक आवाज़ सां सभु ॿार लाइ खणी अॻियां अचे रखो न को चुरंदा न को पाण चोरियो त ॿी ॻाल्हि आहे न को हलनि न को चुरनि न को उभा थियनि न को छा पर अल्लाह जो मुस्तफ़ा जे वारनि मुबारकनि में कमाल कयो साईं त ज़िंदा आहे मुस्तफ़ा अॼु बि पंहिंजे मज़ार मुबारक जे अंदरि ज़िंदा नबी आहे उन जा वार मुबारक जिथी आहिनि ख़ुदा उन्हनि में बि ज़िंदगी अता फरमाई आहे तंहिंजे करे हिन काइनात जे अंदरि को अचण वारो नबी कोन्हे जेको ईंदो दज्जाल ठग कूड़ो हूंदो छो त असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह वो सितंबर जो ही महीनो अची वियो जंहिंमें पाकिस्तान जी असेंबली इन्हनि खे मुर्तद डिक्लेयर कयो हो भई इस्लाम खां ख़ारिज आहिनि जिन्हनि खां असांजो को वास्तो कोन्हे अफ़सोस इहो थींदो आहे त माण्हुनि खे पैसा हुननि खे हर पैसा जाम पोइ माण्हुनि जे ईमान खे ख़रीद करण जे लाइ ज़्यादा पैसा हुननि जे अॻियां उछलाईंदा चवंदा पैसा वठो मायूं वठो जेको खणे वठो त वठो पर माना तव्हां इन पासे खां हेॾे अचो असां वारे पासे ॾे अचो ऐं मिर्ज़ा कादियानी खे मञो असां हुनखे थुक बि न हणूं छो त असांजे थुक जी तौहीन आहे असांजो ईमान आहे त असांजो नबी तूं आदम खां बि आई अवल रब तोखे कयो आहे ख़तामुर रसूल तो आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तामुर रसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में सानो नबी तुझ शान मथा क्या कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंद जान नबी तुझ शान मथा बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न विहण जो तो ते हुक्म वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न इसी हैरान नबी तुझ शान सभई चओ तुझ शान
शान तो बोले आवाज से सुभान अल्लाह। बाकी इंशाअल्लाह बारियां जो जुलूस में 12 रबीउल अव्वल शरीफ जो जुलूस इते कढंदा आहियो काज़ी अहमद में ईंदा आहियो काज़ी अहमद शहर में तव्हां उन जुलूस जे अंदर सुबुह जो 9 वगे इंशाअल्लाह शुरू थींदो तव्हां सभिनि खे उते पहुचणो आहे शेर मोहम्मद कालूनी साईं हाफिज़ अब्दुर रहमान जे मदरसे खां शुरू थिए थो जहिड़ा हुया सो ज़िंदगी बाक़ी रही तो इंशाअल्लाह उते ईंदव त मुलाक़ात कंदासूं अल्लाह मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।